पुट असां तुंहिंजे लाइ अदा मुश्तबा सां आयशा जी संग वठण जी ॻाल्हि पकी करे छॾी आहे। पुट हाणे इनकार न कजांइ। पर बाबा मूंखां पुछण खां सवाइ पुट पंहिंजनि में रिश्ता पुटनि ऐं धीअनि खां पुछी न आहिनि कबा। पर बाबा पुट हींअर ताईं असां तुंहिंजी हर ॻाल्हि मञी आहे। हींअर ताईं तो जेके बि रिश्ता ठुकराया आहिनि असां तोखे उन ते कुझु न चयो आहे पुट। हीउ रत जो रिश्तो असां नथा विञाइण चाहियूं पुट। पर अम्मा मुंहिंजी ज़िंदगी जो हेॾो सारो फ़ैसिलो करण खां अॻु में घटि मूंखां थोरो त पुछो हा। जेकॾहिं मां हाणे इनकार करे छॾियां त पोइ? पुट तुंहिंजो इहो इनकार असां बर्दाश्त न करे सघंदासीं। ईअं न कर पुट। ठीकु आहे मां सोचां ईअं हा कोन कंदुसि। ठीकु आहे पुट तूं भली सोच। पर पुट असांखे पंहिंजनि खां जुदा न कजांइ बच्चा। रोज छा थी चवे? बस छा चवंदी वीचारी ख़ामोश आहे। महताब मूंखे अफ़सोस रुगो इहो आहे त मूंसां मुंहिंजे भाउ कई आहे तुंहिंजो भाउ पर इन जहिड़ो दुनिया में लालची शायदि को माण्हू हुजे। हिन जो न वस पुॼे त हू घर जे हर मरंदड़ भातीअ खे पूर्ण ई न ॾे। उन जा समूरा उज़वा अलॻि करे खपाए छॾे। हू संदसि पुट ॾाची हणे 10 त तोड़ी हणे 13। असांखे कहिड़ी ख़बर महताब त हू असां सां ईअं कंदो। पंहिंजा त मारे वरी बि छांव में उछलाईंदा आहिनि न। पर हिन त असांखे उस में बि न ॿरंदड़ बाहि जे मच में उछले छॾियो आहे। ऐं पुटांस वरी माण्हुनि खे छा थो चवंदो अथई त मूंखे वरी ख़सीस प्रोफेसर जे धीअ सां शादी करे पंहिंजी ज़िंदगी तबाह करणी हुई छा? मां त अहिड़े ख़ानदान में शादी कंदुसि जंहिंजा मुल्क जे वॾनि माण्हुनि सां तालुकात हूंदा। तालुकात ब्यूरोक्रेटिक अप्रोच खे चइबो आहे। महताब तूं उरूज खे चओ त थोरो रिलैक्स थिए। ये सब हादसा जिंदगी जो हिस्सो हूंदा आहिनि। हिननि जेका असां सां कई आहे सा त वरी बि का शराफ़त वारी बेवाजबी आहे। हिते हिन दुनिया में त तमामु बेरहम क़िस्म जूं बेवाजबियूं थींदियूं रहनि थियूं। जेकॾहिं तूं चवें त मां उरूज खां संदसि पसंदि पुछां? हाँ हाँ बिल्कुल पुछीस। मां तव्हांखे छा ॿुधायां केतिरो सुठो ॾाढो सुठो। बस केसिताईं ॿुधायां मां तव्हांखे ॾाढो सुठो। किथां जो? पंहिंजे शहर जो ई आहे। हुनखे सुञाणे? चङी तरह सुञाणे। ऐं मूंखे ख़बर आहे मां बाबा जो हुनखे ॾाढो पसंदि बि कंदो आहे। ऐं मां ई बाबा अक्सर हुननि जे बारे में ॻाल्हाईंदा बि रहंदा आहियूं। पोइ देरि छा जी आहे मां हींअर वञी पिण सां ॻाल्हायां थी। न न न न न बिल्कुलु न हींअर न। कुझु ॾींहं तरसो थोरो सब्र कयो पोइ बाबा सां ॻाल्हाइजो। ठीकु आहे जीअं तुंहिंजी मर्ज़ी। धीअ हिकु ॻाल्हि जो ख़्यालु रखजांइ। कहिड़ी ॻाल्हि जो अम्मा? धीअ दुकान तां का शइ पसंदि करणु ऐं जीवन साथी पसंदि करणु ॾाढो मुश्किल आहे। ईअं न थिए जो अम्मा छा तव्हांखे पंहिंजी पसंदि ते को
पछतावा है? बिल्कुल भी न। मूंखे पंहिंजी पसंद ते फ़ख्र आहे। त पोइ तव्हां छा था सम्झो? मां बि तव्हां जी धीउ आहियां न। मां कॾहिं ग़लती करे सघां थी? चाचा तव्हां प्रूफ आंदा? जी साईं, इहो कुझु त खणी आयो आहियां, पर अञा बि कुझु रहनि था साईं। तव्हां हीअं कयो जो उहे वञी खणी अचो। जी, जेको हुकुम साईं। ऐं हा चाचा, जी हुकुम साईं। इहो मां तव्हांखे टाइटल आर्टिकल बाणे थो ॾियां, उहो अॼु ई कंपोज़िंग लाइ ॾियणो आहे। जी बहितर साईं। यार सलाह, मूंखे यार 5 वॻे साईं बशीर प्रोफेसर सां मुलाक़ात करणी आहे। मैगज़ीन लाइ मवाद वठणो अथई छा? हा यार, मवाद वठणो आहे, पर तूं बि जेकॾहिं हलणु चाहीं त हल, इन बहाने मुलाक़ात थी वेंदी तुंहिंजी बि। हा हा, इहो त ॾाढो भलो थींदो। हूअं बि साईं सां मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात हा भिटशा ते थी हुई, शेख अयाज़ जी वफ़ात जे वक़्तु। पर यार उनखे त 2 साल गुज़री विया आहिनि। हा, एतिरो वक़्तु त थियो हूंदो। हल त पोइ हलो। हा हल यार। बाबा साईं, अव्हां जा दोस्त आया कोन। हाणे अव्हां जे लाइ चांहि ठहे छा? थैंक यू। मुंहिंजो ख़्याल अची वियो। हा, ॾिसो बाबू, ॾिसो। कंहिंसां मिलणो आहे? प्रोफेसर बशीर साहब जी न आहिनि, मुंहिंजो हुन सां टाइम रखियलु आहे। तव्हांजो नालो? मूंखे इंतज़ार चवंदा आहिनि। इंतजार साहब, जो प्लीज। साईं सलाम साहब, छा हाल आहे? तव्हां ख़ुशि आहियो? जो प्लीज प्लीज। इंतजार साहब, जेकॾहिं तव्हां थोरी बि देरि करियो आहे न, तव्हां तयारु थी निकिरी चुको आहियो। दरअसल अॼु असांजे वीसी साहब 20हीं सदीअ जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे सहेड़ण बाबति पंहिंजे घर ते हिकिड़ो इजलास सदायो आहे। साईं, जेकॾहिं तव्हां असांजे वतन जी 20हीं सदीअ जी तारीख़ सहेड़े था वञो त इहो त तव्हांजो तमामु वॾो कारनामो लिखबो। सर, असां तव्हांजो वधीक वक़्तु कोन वठंदासीं। असांखे आर्टिकल ॾियो त असां वञूं। हा हा, बिल्कुलु। आर्टिकल तव्हांजो तयारु आहे, पर पहिरीं चांहि पियो। एज़ योर विश। प्लीज। सर, तव्हां तकलीफ़ कई। का ॻाल्हि आहे? महिरबानी। इंतज़ार साहब, ही मुंहिंजी धीउ आहे उरूज। हेलो। इंग्लिश में मास्टर्स कई अथसि ऐं काफ़ी ॾेही ऐं परॾेही अदब बि पढ़ियो अथसि। ऐं उरूज ही उहो इंतज़ारु आहे जंहिंजे कहाणियुनि, शाइरी ऐं कालमनि बाबति असीं ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। ऐं हू दोस्त आहे सलाम, शाइरी ॾाढी सुठी कंदो आहे। तव्हांजो आर्टिकल। थैंक यू सर। इंतज़ार साहब, हिन आर्टिकल में मूं हिन ॻाल्हि ते बहस कयो आहे त जॾहिं ही इंटरनेट टेलीविज़न वांगुरु असांजे हर घर में पहुची वेंदी त उन खां पोइ वारे असांजे माशरे जी कहिड़ी शिकिल हूंदी? सर, इहो त तव्हां तमामु ॾाढे अहम मौज़ूअ ते लिखियो आहे।
इंशाल्लाह अॻिते बि असां अव्हां खां अहिड़नि ई मौज़ूअनि ते मज़मून वठंदासीं। श्योर श्योर, पर हुन लाइ हिकिड़ो शर्त आहे, तव्हांखे रेगुलर अचिणो पवंदो मूं वटि। सर असां तव्हां वटि एतिरो ईंदासीं जो तव्हां तंग थी पवंदो। अच्छा, ॾिसंदासीं।